हाँ सजाद पंहिंजो ॾाढो तफ़सीली रखियो पंहिंजो जेका समन जो पीरियड आहे ऐं ख़ासि तौर ते जेका अरगुननि जी का आहे हुन में समन जो किरदारु जाम नंदे जो किरदारु बाद में दरिया ख़ान जो ऐं मखदूम बिलावल जो किरदारु हिन ते हिकिड़ो तफ़सीली राय अची वई आहे। मां जनरली हुनजो जेको खाको आहे हुन जी रखण जी कोशिशि कंदुसि। त तव्हां ॾिसो त पाण इन खां पहिरियां सूमरा दौर पढ़ी आया आहियूं त सूमरनि जो दौरु जेको आहे उन में उनजो जेको मुआशी स्ट्रक्चर हुयो, उनजो जेको समाजी स्ट्रक्चर हुयो, सकाफ़ती तौरु कीअं उन्हनि जो मामला हुआ ऐं जोग्राफ़ी सूमरा सल्तनत जी असां पढ़ी आयासीं। ऐं ख़ासि तौर ते सूमरनि जे दौर में जेको असांखे मिले थो त तसव्वुफ़ जो अचणु सिंध में ऐं इस्माइली फ़िरक़े जो सिंध में अचणु, इहे सभु शयूं असां डिस्कस करे आयासीं। सूमरनि जो जेको आख़िरी दौरु हुयो जंहिंमें अमीर सूमरो हुनजो हुकुमरान हुयो त हुननि जी जेका हुकूमत हुई उहा हुकूमत जीअं सॼा तव्हां ॿुधायो त सिर्फ़ु लाड़ ताईं महदूद वञी बची। बाक़ी तुग़लकनि जी जेका आहे सो उहा दिल्ली जी जेका महमूद तुग़लक आहे उनजी जेका सल्तनत आहे उनजा जेके अमलदार आहिनि उहे सिंध में सेवण में बखर में वेंदे मथे हिसे ताईं मुल्तान ताईं हुनजा अमलदार आहिनि। बाक़ी जेको हिननि जी हुकूमत आहे उहा सिर्फ़ु लाड़ ताईं महदूद आहे। ऐं इहो तव्हां ॾिसो त जेका सिंध जी जाग्राफ़ियाई जेका बखेड़ आहे उहा राय डायनेस्टी जे दौर में जेका हुई उहा मुल्तान ऐं पंहिंजो मकरान ऐं वेंदे कच्छ ताईं हुई। ऐं पर उहा आहिस्ते आहिस्ते जेका आहे उहा घटिजंदी वई, माना चचे दौर में उहा साॻी रही। वरी अरबन जो दौरु आयो, अरबन खां पोइ जेको आहे सो सिर्फ़ु सूमरनि जो जेको 100 सालनि जो दौरु आहे, विच वारो दौरु आहे 1200 ताईं, उन दौर में सिंध जी जेका जाग्राफ़ियाई आहे उहा मुल्तान ताईं आहे। पर उन खां पोइ जॾहिं तुग़लक अचनि था त पोइ मुल्तान वारो सॼो जेको इलाइक़ो आहे उहो सूमरनि खां खसिजी वञे थो ऐं पोइ वरी वापसि सिंध खे इहो इलाइक़ो उन सॼे दौर में नथो मिले। आहिस्ते आहिस्ते जेका सूमरनि जी जेका सल्तनत आहे उहा घटिजंदी वञी लाड़ ताईं बचे थी। पंहिंजो जाम उनड़ जेको आहे उन जीअं तव्हां सजाद ॿुधायो त 1335 में हू मलक रतन जेको हुनजो आहे सेवण में अमलदार तुग़लकनि जो उन्हनि खे हू हुते मारे थो, जंहिंखां पोइ हिनखे इलाही माण्हू चवनि था जेके समा हुआ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे फ़ौज जा सिपह सालार जेके सूमरनि जा हूंदा उहे समा हूंदा त समन उन्हनि खे जेको आहे सो सरदार जो ॾिए थो। पर जाम खे जेका बेसिकली हुकूमत मिले थी ऐं उहो जेको डिक्लेयर करे थो ठठे में पाण खे हुकुमरान, उहो थिए थो 1351 में। उन जो सबबु इहो आहे त जेको मोहम्मद तुग़लक आहे उहो जॾहिं गुजरात ऐं इन पासे अचे थो पंहिंजे बाग़ियुनि खे ॻोल्हण ऐं उहो बाग़ी जेके आहिनि सूमरनि वटि रहियल आहिनि त हू पंहिंजो इन सोंडा शहर वटि जेको आहे सो मरी थो वञे मोहम्मद तुग़लक। जेका पोइ फ़िरोज़ तुग़लक अचे थो, फ़िरोज़ तुग़लक हितां पंहिंजा अमलदार बीहारे करे हलियो थो वञे। उन ई सॼे दौर में जेको जाम उनड़ आहे उहो सूमरनि खे ख़तमु करे पंहिंजो ठटे में करे थो। पर जाम उनड़ जी जेका सल्तनत आहे या जेका हुकूमत आहे उहा सिर्फ़ु लाड़ में ई आहे, बाक़ी सॼा अमलदार आहिनि। इहो वञी जॾहिं 1388 में फ़िरोज़ तुग़लक वञे थो ऐं दिल्ली सल्तनत किरे थी त पोइ जेके जाम आहिनि समा आहिनि उन्हनि जी जेका सल्तनत आहे उहा फैलिजे थी। ऐं जाम निंदो जेको आहे उन जे दौर में यानी 1461 वारे दौर में जेको असां उरूज चऊं था समन पीरियड जो, उहो माना वसीतर जेका समन जी सल्तनत हुई उहा असांखे जाम नंदे जे दौर में मिले थी। ऐं जाम नंदे जी जेका सल्तनत आहे उहा सिपी ताईं ऐं हेॾां बखर सिपी, पर मुल्तान वारो हिसो जेको आहे सिंध खे अञा वापसि वरी कोन मिलियो, जेको असांखे राय डायनेस्टी वारे दौर में या चच जे दौर में या सूमरनि जे दौर में बि असां वटि हिकिड़े दौर में इहो हुयो। त इहा हुननि जी जेका हुई सो जाग्राफ़ियाई हिकिड़ी हुई सिंध जी हुन दौर में जाम नंढे जो जेको दौरु आहे उहो सुनहरी दौरु सम्झो वञे। उनखां पोइ तव्हां ॾिसो त जेको एडमिनिस्ट्रेशन जे हवाले सां ऐं मईशत जे हवाले सां त उहा असांखे तक़रीबन साॻी मिले थी जेका सूमरनि जे जेका शाहूकार जेको दौरु हुयो सूमरनि जो पहिरियों उन में जेका असांखे मिले थी उहा ई असांखे समन जे दौर में मिले थी। अच्छा, समन जे दौर में जेको अहम शइ आहे उहा आहे लारी बंदर जो हुजणु। ऐं लारी बंदर जी जेका कारोबार आहे उहो तमामु घणो जेको आहे सो फैलियल आहे सॼी दुनिया में। ऐं फ्रांस जो हिकिड़ो राइटर आहे क्लॉड मार्कोविट्स, उन लारी बंदर ते जेको आहे सो तफ़सीली लिखियो आहे। ऐं उन तफ़सीली जेको लिखियो आहे उहो पोर्चुगीज़ जा जेके डॉक्यूमेंट्स आहिनि, छो जो लारी बंदर जा जेके कारोबारी माण्हू हुआ
उहे बुनियादी तौर ते जाम नंदे जे आख़िरी दौर में पोर्चुगीज़ अचनि था, त उहे पोर्चुगीज़ जी जेके ॿेड़ियूं हूंदियूं हुयूं उन ते कारोबार कंदा हुआ। ऐं मस्कत में जेको आहे सो सिंधियुनि जी जेका आहे कॉलोनी हूंदी, जेको ओमान वारो पासो आहे उते पर्शियन गल्फ में। ऐं पोर्चुगीज़ राइटर आहे उहो लिखे थो त विच पंहिंजो साउथ एशिया जो सभ खां अमीर तरीन शहर जेको आहे उहो ठटो आहे उन दौर जो, सब कॉन्टिनेंट। छाकाणि जो सॼो जेको कारोबार हूंदो लारी बंदर तमामु घणो, ऐं पोइ असां ॾिसूं था त लारी बंदर वञी 18वीं सदी में उनजो ज़वाल जेको आहे सो लारी बंदर जो अचे थो। 1729 खां पोइ सुकणु शुरू थिए थो, दरिया जा वेकरा जॾहिं तब्दील थियनि था। पहिरियां इहो लारी बंदर जो जेको हुजणु आहे उन में कारोबारी तबिके जो तमामु घणो हुजणु, ऐं उहो कारोबारी तबिके जेको आहे उहो लोहाणो आहे, हिंदू जेको आहे सां तालुक़ु रखे थो। ऐं इहो सॼो हिकिड़ो हुननि जो कारोबारी सिस्टम हो। ज़राअत बि उन दौर में वरी वापसि जेका आहे पंहिंजी सुठी। ऐं ॿियो जाम नंढे दौर में स्टेबिलिटी वारो दौर आहे, त सिंध ते के बि घणा हमला कोन था थियनि। चौधारी जेके हुकुमरान आहिनि उहे हमलावर कोन आहिनि। त जाम नंढे इहो जेको 48 सालनि जो जेको दौरु आहे, इहो 48 सालनि जो दौरु जेको आहे उहो 1461 खां 1508 ताईं इहो सॼो दौरु जेको आहे उहो तमामु शाहूकार गुज़रे थो पियो। ऐं जोग्राफिकली सिंध हिकिड़ी वहदत में आहे। ऐं उनजो रवादारी हुजण जो जेको मामिलो आहे उहो आहे जीअं तव्हांखे ॿुधायो, सजात कैबिनेट में हिंदुनि जो हुजणु ऐं कारोबारी तबिके जो हिंदू हुजणु, त इहे सभु मामला जेके असांखे ॿुधाइनि था त उहो सिंध जो हिकिड़ो रवादारी वारो दौरु। अच्छा, तसव्वुफ़ हाणे हीउ जेको दौरु आहे बुनियादी तौर ते जीअं तव्हांखे सजात ॿुधायो त हीउ बुनियादी तौर ते दौरु आहे रवादारी ऐं इंता पसंदी ऐं जहिड़े जो दौरु। इन करे इन दौर जी जेका आहे तमामु घणी अहमियत थी वञे सिंध जी तारीख़ में। असां पहिरियां पढ़ियो होसीं सूमरनि जे दौर में, त सूमरनि जे दौर में 12वीं सदीअ में असां वटि जेको आहे सो सूफ़ी जेके बुज़ुर्ग आहिनि उहे अचणु शुरू थियनि था सिंध में। ऐं सूमरनि जे दौर में सूमरा जी त इस्माइली हुआ। ऐं अच्छा, इस्माइली फ़िरके खे जेको असां डिस्कस कयो होसीं, सूमरा या सिंधियुनि जेको एक्सेप्ट कयो इन करे कयो त इस्माइली हेरेटिक फ़िरको हुयो इस्लामिक एम्पायर जो, यानी बाग़ी कबी जेको फ़िरको हुयो। ऐं सिंधियुनि उहो एक्सेप्ट कयो जेको एम्पायर सां बाग़ी हुयो, छो जो सिंध जेका हुई पाण मज़ाहिमत में ई, त हुन उहो फ़िरको क़बूल कयो जेको बग़ावत में हुयो। हिकिड़ी शइ ॿी इस्माइली फ़िरको हुन दौर में रवादारी जी ॻाल्हि कंदड़ फ़िरको हुयो। त हिकिड़ी अहम शइ जेका इहा थी त असां डिस्कस कयो हुई त सूमरनि जे पीरियड में सिंधियुनि जे कुझु कबीलनि जेके मज़हब तब्दील कयो या एक्सेप्ट कयो उहो बि पंहिंजे टर्म्स ते कयो, हेरेटिक फ़िरके खे क़बूल कयो। ऐं हुनजा नाला, हुनजा कस्टम्स, हुनजी एडमिनिस्ट्रेशन सॼी जेका हुई उहा हितां जी हुई, उन्हनि इस्लामी न कयो। हिते जेका असां डिस्कस कयो थी जेका कन्वर्जन थिए थी, उहा कन्वर्जन थिए थी जॾहिं हिते सूफ़ी जेके बुज़ुर्ग आहिनि उहे अचणु शुरू थियनि था। शहबाज़ कलंदर हिन दौर में 12वीं सदी में अचे थो। फरीदुद्दीन ज़करिया जेको आहे उहो जेको आहे सो 12वीं सदी में अचे थो असां वटि। पीर सदरुद्दीन जेको आहे उहो 12वीं सदी जो आहे। पीर शम्स जेको आहे 12वीं सदी जो आहे। इहे सभु 12वीं सदी जा जेके आहिनि सो ओलिया आहिनि जेके सूमरनि जे दौर में अचनि था। उहे छा था कनि त उहे हिते वॾे पैमाने ते कन्वर्जन इन करे था कनि छो जो हिकिड़ो त लोकल ॿोलियुनि में शाइरी था कनि, जंहिंसां सिंधी माण्हूअ खे उहो इस्लाम जेको सिंधियाईज़ वर्जन आहे इस्लाम जो उहो उन्हनि खे जॾहिं मिले थो त सिंधी माण्हू उहो क़बूल कनि था। ॿियो इहो आहे त इन्हनि सूफ़ी फ़क़ीरनि जेको आहे सो ब्राह्मण जो जेको किरदारु हुयो उहो रिप्लेस कयो, इन माना में त इन्हनि ख़ानकाहूं ऐं मदरसा जेके ठाहिया जिन खे सूमरनि जागीरूं ॾिनियूं, उन्हनि मां ई केडर जेको पढ़ियल लिखियल माण्हू हो उतां पैदा थींदो जेको सल्तनत खे या रियासत खे हलाईंदो, जेको पहिरियां कंहिं दौर में ब्राह्मण जो आश्रम कंदो हो किरदारु, उहो हाणे हिननि कयो। ऐं तव्हां रिसर्च हुई फ्रेंच राइटर जी, उन में हो त जिते जिते असांजा श्राइन्स आहिनि माना हिननि सूफ़ी बुज़ुर्गनि जा, उहे पहिरियां हिंदू सेंटर्स रहिया आहिनि। जीअं सेवण थियो, ठठो थियो, ठीकु आहे, इहे जेके मुल्तान थियो, हिते पहिरियां जेके शिवा जा मञींदड़ माण्हू हुआ या हिंदू सेक्स जेके हुआ उन्हनि जा जेके आहिनि पहिरियां खां मौजूदु जेको आहे सो हिते सेंटर्स हुआ। यानी हुननि हिकिड़ी शइ हिन मां साबित थिए थो त हुननि उहो रोल रिप्लेस कयो। त इन दौर में असांखे जेको आहे सूफ़ी बुज़ुर्ग अचे थो जेको ब्राह्मण जो इहो रोल रिप्लेस करे थो। हाणे समन जे दौर में बि इहो ई सॼो साॻियो सिलसिलो जेको आहे हले थो। समन जे दौर में असां ॾिसूं था त जेको सहरवर्दी वारो अचणु आहे, सहरवर्दी फ़िरके जो पंहिंजो सूफ़ी जेको स्कूल आहे उनजो जेको आहे फैलिजणु हिते, कुझु माण्हू चवंदा त क़ादरी फ़िरके जो, पर क़ादरी फ़िरके जे बारे में इहो आहे त उहो 15वीं सदी खां पोइ हिते वधीक रूट जेको आहे वठे थो। नक्शबंदी जो बि ईअं ई मामिलो आहे त हिते जेको आहे सो पहिरियां खां ई सहरवर्दी जेको फरीदुद्दीन ज़करिया खां वठी करे सहरवर्दी जो तमामु घणो असरु हुओ। ऐं हितां हुकुमरान जेके हुआ उहे सहरवर्दियुनि जा जेको आहे सो मुरीद हूंदा हुआ।
फरीदुद्दीन ज़करिया खे सुमरन जागीर ऐं हीअ जेको जाम बाबीनो हुयो उन जेको आहे सो जहानिया जे चवण ते ठाह कयो फ़िरोज़ तुगलक सां 1365 या 1368 जो दौरु आहे जंहिंमें हिननि जी जंगूं लॻनि थियूं ऐं पोइ फ़िरोज़ तुगलक जेको जहानिया आहे पंहिंजो मुल्तान जो हुनखे चवे थो त बाबा हिननि सां असां फ़ैसिलो कराए, जंहिंखां पोइ हू फ़ैसिलो कंदा उन जे चवण ते त माना समाज जेके हुआ उहे सोहरवर्दियुनि जा मुरीद हूंदा हुआ। त इहो जेको सूफ़ी बुज़ुर्गनि जो अचणु शुरू थिए थो। हाणे उन में ई असां मखदूम बिलावल जो जेको किरदारु तव्हां ॿुधायो वियो त मखदूम बिलावल जे बारे में बि इहो चयो थो वञे त हू सोहरवर्दी हुयो, सोहरवर्दी उन स्कूल सां तालुक़ु रखे थो ऐं हुनजी जेका रवादारी हुई उन जे बारे में तव्हांखे दोस्त ॿुधायो सजाद। हुनजी जेका पंहिंजो हुनजा जेके फ़क़ीर हुआ या हुनजा ख़लीफ़ा हुआ उन में हिंदू जेको जो हुजणु ऐं ख़ुदि दूल्हे दरिया ख़ान जेको अहम माण्हू आहे समा पीरियड जो उहो हुनजो जेको आहे सो जेके फॉलोअर हुजणु उहा सॼी जेका सिनारियो असांखे मिले थो। हाणे इन सॼे टाइम में जॾहिं जाम फ़िरोज़ अचे थो 1508 में खां पोइ त उनजी कमज़ोर हुकूमत ऐं कमज़ोर हुकूमत खां पोइ अरगूननि जो हरात में मुनज़िम थियणु ऐं उनखे काबुल मां बाबर तंग थो करे हेॾां ईरानी तंग था कनि, उन्हनि जो नए मुल्क ॾांहुं वधण जी कोशिशि ऐं महदवी तहरीक। हाणे महदवी तहरीक बुनियादी तौर ते तव्हां ॾिसो त हुनजो जेको पूरो फ़िक्र आहे उहो पैन इस्लामिस्ट टाइप फ़िक्र आहे त बाबा मां महदी आहियां, हाणे सभिनी खे मुस्लमान कंदासीं। इहा जेका शइ हुई उहा सिंधी जेको मिज़ाज रहियो, जीअं असां ॻाल्हि कईसीं त सिंधियुनि हमेशह उन इस्लाम खे क़बूल कयो जेको हुनजी लोकल ॿोली में हुयो या जेको रवादारी वारो इस्लाम हो, जंहिंमें इस्माइलिन खे पहिरियां एक्सेप्ट कयनि, सूफ़ियुनि खे एक्सेप्ट कयनि ऐं सोहरवर्दी फ़िरके सां तालुक़ु रखंदड़ हुआ, हुकुमरान हितां जा ऐं कैबिनेट में हुननि जो हिंदू हुआ। त इहा जेका पैन इस्लामिस्ट सोच ई जौनपुरी जी इहा टकराव में अचे पई बुनियादी तौर ते हितां जो जेको इंडिजिनियस मिज़ाज हो उन सां। नतीजे में हू हितां घणा माण्हू जेको आहे सो कोन थो करे सघे, हिते मज़ामत मिले थी हिनखे। हैदर शाह सनाई, मखदूम बिलावल, दूरे दरिया ख़ान जी सूरत में हीअ निकिरी राति वञे थो ऐं अरगूननि खे ई जेको आहे सो कन्वर्ट करे थो इन महदवी फ़िरके में। हितां जेके कुझु माण्हू आहिनि काज़ी कादन जहिड़ा उहे हिन जी हिमायत कनि था। त इहो ई साॻियो असां ॾिसूं था त इहो जेको जहिड़ो आहे उहो बुनियादी तौर ते जहिड़ो इहो आहे त हिकिड़ा माण्हू उहे आहिनि जेके रवादारी जी ॻाल्हि कनि था त रियासत में इहा शइ न हुजणु घुरिजे मज़हब जी ऐं पैन इस्लामिस्ट सोच जे ख़िलाफ़ु आहिनि, इंतिहा पसंदी जे सोच जे ख़िलाफ़ु आहिनि ऐं ॿिया माण्हू आहिनि जेके ॿाहिरियां हमलावर जा सपोर्टर आहिनि ऐं इंतिहा पसंद सोच जा हामी आहिनि। यानी उहो जेको जहिड़ो आहे उहो समा पीरियड में असांखे नज़र अचे थो। जेको सिंध जी ऐं सिंध जी तारीख़ तव्हां ॾिसो त सिंध जी तारीख़ जिन खे एक्सेप्ट कयो एज़ अ हीरो उहे ई हुआ जेके इंडिजिनियस माण्हुनि लाइ विढ़िया ऐं ॿाहिरें हुकुमराननि खे रेज़िस्ट कयनि ऐं पैन इस्लामिस्ट सोच जेका हुई जीअं अरबन खे हुननि रेज़िस्ट कयो ईअं ई हिननि खे रेज़िस्ट कयो, उन्हनि खे ई असां हीरो तस्लीम कयूं था। त इहा जेको जहिड़ो आहे इहो असांखे हिन दौर में मिले थो। पोइ तव्हांखे ॿुधाए वियो सजाद त कीअं जाम फ़िरोज़ जी जेका हुकूमत आहे उन में जेके नाहिली आहे हुनजी हुन नाहिली जे करे अरगून जेके आहिनि उहे पंहिंजी कैबिनेट में विहारे थो ऐं उहे ई हुनखे ख़त लिखनि था शाह बेगन के दफ़ा दूल्हे दरिया ख़ान हाणे नाराज़ थी वियो आहे, हाणे हमिलो करे ॾे ऐं 1520 में 1520 में असांखे अरगूननि जी हिते का मिले थी जंहिंमें हू हिते ठटे में हुकुमरान थियनि था। जंहिंखां पोइ वरी शाह बेग अरगून अचे थो, उहो वरी जेको आहे सो वधीक हुकुमरानी करे थो। हाणे इन सॼे जेको आहे सो सिनारियो में असां ॾिसूं था त वरी हिकिड़ो परसिक्यूशन जो जेको दौरु शुरू थिए थो। त जेके सहरवर्दी हुआ महदविन जेको हाणे काज़ी कादन अरगून इहे जेके आहिनि जेके बि मखदूम बिलावल दूल्हे दरिया ख़ान खे त शहीद था कनि, उन खां पोइ उनजा पुट मज़ाहमत कनि था उन्हनि खे, त पूरी जेका इहा तहरीक हुई हैदर शाह सनाई मखदूम बिलावल उन्हनि ते हिकिड़ी परसिक्यूशन जो टाइम शुरू थिए थो जंहिंमें 1523 में जेको आहे सो मखदूम बिलावल खे शहीद कयो थो वञे ऐं हिकिड़ी फ़तवा तहत त हू जेको आहे सो जुतनि में हुन क़ुर जूं आयतूं हुनखे विझी करे पोइ हुन ते फ़तवा हई वई त हिन क़ुर जी तहमत कई आहे। जेको ब्लस्फेमी ऐं टाइप जा जेके मामला इंतिहा पसंदी आहिनि उहे साॻा हुन दौर में हुननि ते हणी करे मखदूम बिलावल खे शहीद कयो थो वञे। ईअं असां ॾिसूं था त जेके सेवण जा क़बीला आहिनि जा सरदार आहिनि उन्हनि खे मारियो थो वञे, त पूरी हिकिड़ी परसिक्यूशन ऐं पूरा जेको आहे सो जॾहिं अरगून ठटे में अचनि था त पूरो ठटो शहर जेको आहे उहो जलाइनि था ऐं जेका हुनजी मिल्कियत दौलत आहे उहा फुरनि था लुटनि था। त जेका शानो शौक़त हो ठटे शहर जो जेका हुनजी डेवलपमेंट ई उहा अरगून ताईं तबाह था थियनि ऐं पोइ अरगूननि खां पोइ 200 सालनि ताईं सिंध वरी का इंडिजिनियस जेका आहे सो हुकूमत कोन ॾिठी। इहे ॿ जेके हुकूमतूं सिंध अरबन खां पोइ ॾिठियूं ज़ुमरन ऐं समन जूं, उन खां पोइ वरी अरगून अचनि था थोरो 400 सालनि जी या 500 सालनि जी जेका
हुकूमत आहे सिंध जी इंडिजीनियस उहा वरी ख़तमु थिए थी ऐं वरी हिकिड़ो 200 सालनि जो ॿाहिरीं ऑक्यूपेशन जो दौरु शुरू थिए थो ऐं वरी हिकिड़ी जेका पुरलुट ऐं इंतिहा पसंदी ऐं इहे सभु मामला थियनि था। अॻिते वरी असां पढ़ंदासीं त तुर्खान मुग़ल ताईं जो जेको दौरु आहे ॿाहिरीं सल्तनतुनि जो या ॿाहिरें हमलावरनि जो जेको सिंध कब्ज़ा उन में कहिड़ियूं शयूं थियूं ऐं पोइ वरी असां कलोड़नि जो दौरु ऐं अॻिते लतीफ़ ऐं इन्हनि सभिनी शयुनि खे सम्झंदासीं।